ओम शांति। अॼु जा मावक आहिनि भाग्य जो आधार आहे त्याग। हिकु 4/1982 जा मावक आहिनि। अॼु भाग्य विधाता बाप दादा पंहिंजी सर्व ॿारनि जे त्याग ऐं भाग्य ॿिन्हिनि खे ॾिसनि था। बाबा कंहिंखे पिया ॾिसनि? त्याग ऐं भाग्य। त्याग छा कयो आहे, भाग्य छा पायो आहे, इहे त ॼाणंदा ई आहियो न। हिकु गुण आहे त्याग, उनजे रिटर्न में परम गुण आहे भाग्य मिलंदो आहे। हिकु गुणो त्याग कंदव। हिकु गुणो त्याग, उनजे बदिले परम गुण भाग्य मिलंदो आहे। त्याग जी गुह्य परिभाषा ॼाणंदे में बि जो ॿार थोरो बि त्याग कंदा आहिनि त भाग्य जी लकीर स्पष्ट ऐं ॾाढी वॾी थी वेंदी आहे। त्याग जी गुह्य परिभाषा खे ॼाणंदे हुए जो ॿार थोरो बि त्याग कंदा आहिनि त भाग्य जी लकीर स्पष्ट ऐं ॾाढी वॾी थी वेंदी आहे। त्याग जी बि भिन्न भिन्न स्टेजिस हूंदियूं आहिनि। वैसे त ब्रह्मा कुमार कुमारी ठहियो इहे बि त्याग जो भाग्य आहिनि। बाबा त चवनि था त्याग, लेकिन तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हां कुझु त्याग कयो आहे, न? असांखे त लॻंदो आहे कि असांखे मिलियो ई मिलियो आहे, त बि बाबा चवनि था ब्रह्मण जीवन मिलियो, है न? ब्रह्मा कुमार कुमारियूं ठहियो त इहे बि त्याग जो भाग्य आहे। इन हिसाब सां जीअं ब्रह्मण सभी कहलाईंदा आहियो, वैसे त्याग करण वारी आत्मा भी सभु थी वियो, लेकिन त्याग में भी नंबरवार आहे। इन करे भाग्य पाइण में भी नंबरवार आहे, है न? ब्रह्मा कुमार कुमारियूं त सभु कहलाईंदा आहियो, लेकिन ब्रह्मा कुमार कुमारियुनि मां सां कोई माला जो नंबर 1 दाणो ठहियो, कोई लास्ट ठहियो आहे, लेकिन ॿई ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। जी समझो जे कोई चए असां पवित्र रहंदा आहियूं, असां लहसुन प्याज बि छॾियो आहे, असां सभु ॿाहिरां जो बि न खाईंदा आहियूं, मतिलबु सभु धारणा करनि था जो बाबा चयो आहे पुराणो सभु कुझु त्याग कयो, त बि ब्रह्म कुमार कुमारियुनि ठहिण खां पोइ सभु कुझु धारणा करण खां पोइ बि नंबरवार छो? है न? ॾिसो, तव्हां वॾी दीदियुनि खे ख़ुदि खां ज्यादा महत्व ॾींदा आहियो न, छो ॾींदा आहियो? तव्हां बि जो कयो उन्हनि जो कयो आहे उहो तव्हां बि करो था, बसि उहे सेंटर ते पंहिंजी सर्विस ॾियनि था, उहा घर बार छॾे करे उते सेंटर ते रहनि था, तव्हां हिते तव्हांखे बाबा जी श्रीमत अनुसार तव्हां हिते था रहो, पोइ तव्हां ख़ुदि खे घटि छो सम्झंदा आहियो? हिते काथे काथे न स्मृति जो बि फ़र्क़ु पइजी वेंदो, भले रिगार्ड रिस्पेक्ट त ॾियणो ई आहे, है न? लेकिन तव्हां ख़ुदि खे घटि, ये स्मृति में ई त समृद्धि ईंदी आहे, है न? तव्हां ख़ुदि खे घटि छो था सम्झो? ये तव्हांजी ग़लती आहे। क्योंकि रिगार्ड रिस्पेक्ट ॾियणु अलॻि ॻाल्हि आहे कि हा भई ये दीदी आहे, ये जोन इंचार्ज आहे, ये सेंटर इंचार्ज आहे, सब ना फोन ओम शांति करे म्यूट बटन दबाएगा, तो यहाँ भी क्लियर दबाए चेक करो, है ना? ॾिसो तव्हां बि घर गृहस्थी में रही करे उहो ई धारणा करो था, तव्हांजो सेवा स्थान इहो आहे, उन्हनि जो उहो आहे, पोइ तव्हां पंहिंजे पाण खे घटि छो सम्झंदा आहियो? है न? स्मृति जो फ़र्क़ु आहे न,
तव्हां बि खुद सम्झो कि ना मां भी बाबा जो ॿार आहियां, मां भी ब्रह्मा कुमार कुमारी आहियां। ये दीदी सेंटर की ना आहिनि, मुंहिंजी सेवा हुते आहे बस। न रिगार्ड रिस्पेक्ट ॾियण जो मतिलब इहो थोड़ी कि उहा उच्च पद पाईंदा तव्हां न पाईंदा। अॼु बाबा छा चईं मुरली में, है ना, हिकु कहावत आहे बील ऐं अर्जुन जी। बाबा त कई बार घर गृहस्थी में रहंदे हुए ॿारनि खे ॾाढो ऊच उठाईंदा आहिनि। लेकिन तव्हां उहो ऊचो उथंदा आहियो, पंहिंजी स्मृति एॾी ऊची कंदा आहियो कि जो उन्हनि चार दीदी खे ॾिसी करे सोचदा आहियो कि अरे असां त गृहस्थी में रहंदा आहियूं, इहे त जून इंचार्ज आ, न? इहे त असां खां ॾाढा ऊचा आहिनि, छो सम्झदा आहियो? बाबा त न चयो आहे। त स्मृति जो फ़र्क़ु आहे न। त हिते स्मृति समृद्धि दिलाईंदी आहे। ब्रह्मा बाबा छा कयूं? ब्रह्मा बाबा कोई पुरुषारथ कयूं? ब्रह्मा बाबा कॾहिं ईअं सोचियो कि मां भी ॿाहिरि वञी सेवा करां? हा न, ब्रह्मा बाबा भी मधुबन में ई रही करे जो उन्हनि जो सेवा कई। ब्रह्मा बाबा त ईअं क्लासिस बि न कराईंदा हुया जीअं दीदी दादी कराईंदा आहिनि। बसि उहो ई साकार मुरली में कॾहिं शिव बाबा कॾहिं ब्रह्मा बाबा, पोइ त बाबा इन ई कमनि में ई बिज़ी थी वेंदा हुया। लेकिन ब्रह्मा बाबा की स्मृति पक्की हुई कि मां केरु आहियां, मां छा हुयो, मां छा ठही आहियां और मूंखे छा ठहिणो आहे, है न? त बाबा चवनि था कि ब्रह्म कुमार कुमारियूं ठहियो, त्याग बि कयो, पोइ बि कोई नंबर वन कोई लास्ट दाणो ठहियो। ईअं शूद्र जीवन सभिनि त्याग कई आहे, पोइ बि नंबर वन ऐं लास्ट जो अंतर छा आहे? चाहे प्रवृत्ति में रहंदे प्रस्ती थी हलनि था, चाहे प्रवृत्ति सां निवृत्त थी सेवाकारी ठही सदा सेवा केंद्र ते रहनि था, ॿई प्रकार जी ब्रह्मण आत्मायूं, चाहे ट्रस्टी चाहे सेवादारी। ॿिन्हिनि जो नाम छा आहे? ब्रह्म कुमार कुमारियूं। हीअं बि न चईंदा आहिनि, माताउनि खे बि छा चईंदा आहिनि? ब्रह्मा कुमारी। कॾहिं ईअं ॿुधियो आहे ब्रह्मा अदर कुमारी, अदर कुमार? चइण में ईंदो ई अदर कुमारी कुमारियूं आहिनि, इहे मातायूं आहिनि, लेकिन खुद खे छा सम्झदा है कि सब ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि, है न? टाइटल त इहो ई आहे न। चाहे सेंटर ते रहण वारी दीदी दादियूं आहिनि, दीदियूं आहिनि, दादियुनि जो त हाणे पार्ट ॿियो थी वियो। चाहे सेंटर ते भाउ भेण जेका बि हूंदा आहिनि, जोन इंचार्ज बि छा आहे? ब्रह्म कुमारी आहे, है न? सब ब्रह्म कुमार कुमारियूं आहे न। सरनेम ॿिन्हिनि जो हिकु ई आहे, लेकिन ॿिन्हिनि जो त्याग जे आधार ते भाग्य ठहियल आहे, न? ॿिन्हिनि जो त्याग जे आधार ते भाग्य ठहियल आहे न। ये न चई सघंदा आहियूं कि सेवादारी ठही सेवा केंद्र ते रहण इहो श्रेष्ठ त्याग आहे व भाग्य आहे। ये न चई सघंदा आहियूं। चई सघंदा आहियूं? ये न चई सघंदा आहियूं कि सेवादारी ठही सेवा केंद्र ते रहण ये श्रेष्ठ त्याग व भाग्य आहे। गृहस्थी आत्माऊं बि त्याग वृत्ति वारियूं माला में सुठो नंबर वठी सघंदियूं आहिनि। मतलब घर गृहस्थी वारा बि ईअं न सोचनि कि असां त गृहस्थी में आहियूं, असां कीअं माला में ईंदासीं। शिव बाबा चवनि था कि तव्हां बि माला में अची सघंदा आहियो, है न? लेकिन सच्ची व साफ दिल वारा ट्रस्टी हूंदव त भाग्य प्राप्त करण जो ॿिन्हिनि जो ई अधिकार, है न? ये नशो हुजणो खपे कि मां भी ब्रह्म कुमार कुमारियूं आहियां, कुमारी आहियां, बस ये सेंटर ते रहंदा आहिनि, मुंहिंजो सेवा स्थान उहो आहे, नशो हुजणो खपे, है न? खुद तव्हां बि
विचार सागर मंथन करे ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। भले कोई बि असांखे सुठी क्लास कराए थो, सुठो ज्ञान ॿुधाए थो, मनन चिंतन करे, ईअं न सम्झो कि उहो ई ॿुधाए सघंदा आहिनि, है न। ही त पोइ भक्ति मार्ग थी वियो न। ज्ञान मार्ग में इन ज्ञान ऐं भक्ति में फ़र्क़ु छा आहे? हिते भक्ति में कोई हिकु हेड हूंदो आहे जो उहो ई शास्त्र पढ़े करे तव्हांखे वेही सत्संग ॿुधाईंदो आहे, ऐं बाक़ी ॿुधण वारा हूंदा आहिनि। ज्ञान में हर मुरली हर हिकु ॿार खे सेम मिलंदी आहे, सेम सेम। भक्ति में न जो गुरु हूंदो आहे न, जो वॾो स्टेज ते वेठो हूंदो आहे, जो शास्त्र, उहो कीअं छा कंदो आहे पंहिंजे पुरुषार्थ में, उहो न ॿुधाईंदो। कॾहिं तव्हां पुछिजो, है न। या अगरि तव्हांजा बि हाणे अञा ताईं बि अगरि तव्हां जा कोई लौकिक परिवार जे हिसाब सां अगरि तव्हांखे बि कंहिं गुरु वटि वञिणो पवंदो हूंदो, त हुननि खां पुछंदा करो कि तव्हां छा अभ्यास कंदा आहियो। उहो न ॿुधाईंदव तव्हांखे, चईंदो असांखे मना आहे, है न। ऐं हिते असांखे शिव बाबा सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा नंबर 1 आत्मा जो पुरुषार्थ करे वेंदी आहे, हुनजी पूरी जीवन कहानी, सभु डायरियूं, सभु कुझु तव्हांजे साम्हूं, है न। त बाबा असांखे चवनि था कि जेकी बाबा जा ॿार हूंदा आहिनि न, जेका हूंदा आहिनि न, त हिते सभिनि खे सभु कुझु पतो आहे। हीअं कोई न चई सघंदो आहे कि असां ते त इहे ॿुधाईं। हाणे त हर हिक खे मुरली बि मिलंदी आहे ऑनलाइन, कोई न चई सघंदो आहे कि असांखे त दीदीन ॿुधायो न, उहो पुरुषार्थ करे अॻियां हली वियूं आहिनि। ब्रह्मा बाबा जी हर हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, है न। त ख़ुदि खे ॿई अधिकारी आहिनि बाबा चवनि था। सिर्फ़ु तव्हांखे छा करिणो आहे, सचो साफ़ दिलि वारो ट्रस्टी ठहणो। भाग्य प्राप्त करण जा ॿई अधिकारी आहिनि, लेकिन श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचण जो आधार आहे श्रेष्ठ संकल्प ऐं श्रेष्ठ कर्म, है न। पंहिंजा संकल्प तव्हांजा ऊचा हुजणा खपनि। कॾहिं न सोचियो कि असां थोरी हेॾा ऊच ठही सघंदासीं। तव्हां संकल्प करो मां 108 जी माला जो दाणो आहियां, लेकिन सावधान थी करे न, उन अनुसार तव्हांजी पोइ परीक्षा बि ईंदी, ये यादि रखिजो, है न। पोइ परीक्षा ॾियण में हिलजो विलजो न, बसि ये यादि रखिजो कि मां विजयी रतना, मां 108 जी माला जो मणको आहियां, है न। या ये संकल्प करो कि मां विजयी आत्मा आहियां, बसि मां विजयी रतन आहियां, या बाबा जी माला जो मणको आहियां। पोइ बाबा जी माला त 16,108 जी माला आहे न बाबा जी। ये त बाबा चईंदा आहिनि कि पूरी दुनिया ही आत्मायूं मथे माला जे रूप में रहींदियूं आहिनि, लेकिन जो आत्माउनि सां शिव बाबा कनेक्शन में रही करे सेवा कराईंदा आहिनि, निमित जो हूंदा आहिनि, मां उहा आत्मा आहियां, मां विजयी रतन आहियां, मां माला जो मणको आहियां, हं? त इहे यादि रखो। त बाबा जी असांखे चवनि था सरनेम ॿिन्हिनि जो हिकु ई आहे, ब्रह्मा कुमार कुमारी, लेकिन ॿिन्हिनि जे त्याग जो आधार ते भाग्य ठहियलु आहे। कीअं? श्रेष्ठ संकल्प ऐं कर्म। चाहे गृहस्थी आत्मा, मतलब चाहे गृहस्थी आयो, बाबा गृहस्थी न चईंदा आहिनि, बाबा छा चईंदा आहिनि? गृहस्थी। चाहे ट्रस्टी आत्मा आयो, चाहे सेवाधारी, ॿई हिन आधार द्वारा नंबर वठी सघंदा आहिनि।
ॿिन्हिनि खे फुल अथॉरिटी आहे भाग्य ठाहिण जी। ट्रस्टी खे ऐं सेवाधारी खे। जो ठाहिण चाहे जेतिरो ठाहिण चाहे ठाहे सघंदो आहे। संगम युक्ति वरदाता द्वारा ड्रामा अनुसार समय के वरदान मिले। जो चाहे वो श्रेष्ठ भाग्यवान ठही सघंदो। हाणे बि समय आहे, है न। तव्हां पंहिंजे जीवन में बाबा त चईंदा आहिनि न कि मां तव्हांखे मतलब तव्हांजे 84 जन्मनि जो बाबा तव्हांखे भाग्य ठाहिण जी कलम ॾिनी अथई। हिक तरीक़े सां कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न 21 जनम न, वरी बाबा चईंदा आहिनि 3/4। वरी बाबा चईंदा आहिनि तव्हांजे 84 जन्मनि जो वरसो। कॾहिं कॾहिं बाबा एग्जाम्पल ॾींदा आहिनि न कि ॾिसो ब्रह्मा बि पंहिंजे अंतिम जन्म में केॾो रॉयल हुयो, त ब्रह्मा बाबा बि पंहिंजे संगम युग जे जीवन में एतिरो पुरुषारथ कयो हुनई न। मतलब सोचो कि बाबा चईंदा आहिनि संगम युग जो हर सेकेंड असांजे पूरो कल्प सां हुन अनुसार हलंदासीं। हाणे संगम युग आहे, हाणे संगम युग खां जॾहिं खां संगम युग में तव्हां जॻिया आहियो तॾहिं खां अॼु ताईं तव्हांजे संकल्प बोल कर्म कीअं रहिया। तॾहिं खां तव्हां अटेंशन ॾेई करे परिवर्तन कंदा आया आहियो, या तव्हांखे पुराणो छॾण में मुश्किलात आई, त हुन अनुसार असांजा पूरा 84 जन्म हूंदा। त तव्हां हाणे बि सोचे सघंदा आहियो कि तव्हांखे पंहिंजो द्वापर कलयुग वारो जनम बि सुठो खपे, त हुन अनुसार तव्हां हाणे बि पंहिंजे हाणे खां ई असांजा संकल्प एॾा रॉयल हुजणा खपनि, एॾी बुद्धि बाबा जी मत अनुसार हले, संस्कार स्वभाव, त उन अनुसार तव्हां पंहिंजो भाग्य ठाहे सघंदा। सोचो जो माण्हू चईंदा आहिनि न कि भॻवानु असां सां ईअं छो थो करे, भॻवानु नथो करे, असां पंहिंजो भाग्य हाणे ख़ुदि था लिखूं। संगम युक्ति वरदाता द्वारा ड्रामा अनुसार समय के वरदान मिलिया। जो भाग्य ठाहिणो अथव ठाहियो अथव। तव्हांखे कंहिं जन्म में डॉक्टर ठहिणो आहे, इंजीनियर ठहिणो आहे, छा करिणो आहे, न बाबा सरोवर यान करो, बाबा हिक जन्म में मां हीअं कंदमि, मुंहिंजो जन्म हीअं हुजणा खपनि, है न। मूंखे कॾहिं बि अहिड़ो जन्म न मिले, उन अनुसार पुरुषारथ करो। भई बाबा त चईंदा आहिनि मां नर सां नारायण ठहिणा आहियो, लेकिन कॾहिं बाबा जे ज्ञान की गहराई सां ॾिठो। कॾहिं बाबा चईंदा आहिनि कि मूंखे त सिर्फ़ु पावन ठाहिणा आहियो, ॿियो मूंखे छा खपे, मूंखे त कुझु न खपे। सत्युग में जो करिणो हूंदो उहो उतां जी रस्म रिवाज। कॾहिं बाबा हू ॿुधाईंदा बि आहिनि, कॾहिं बाबा चईंदा आहिनि मां त नर सां नारायण ठाहिणा आहियो। मतलब तव्हांखे बाबा नर सां कृष्ण बि न, लक्ष्मी बि न, नारायण ठाहिणा आहे। त अगरि कोई माण्हू शुरू खां ई ज्ञान मार्ग में जॾहिं खां हले ऐं उहा ख़ुदि खे नारायण सम्झे, नारायण जहिड़ा गुण धारण करे हले, त सोचो पूरो कल्प उहो हुन अनुसार हलंदो। जी ब्रह्मा बाबा जे अंतिम जन्म में बि उहा रॉयल्टी नज़र ईंदी, त ब्रह्मा बाबा शुरू खां ई पुरुषारथ कयो हुनई न कि मां नारायण ठहिण वारो। कृष्ण बि न, कृष्ण जो बि नशो हूंदो, लेकिन बाबा जी पर्सनालिटी शुरू खां ई बाबा कि मूंखे नर सां नारायण ठाहिण श्री बाबा आहिनि। त हुन अनुसार तव्हां ख़ुदि खे चेक करो, पंहिंजो भाग्य हाणे ठाहे सघंदा आहियो। ब्रह्म कुमार कुमारी ठहिण था जनम सां भाग्य वठण, जनम ते ही भाग्य जो सितारो सर्व जे मस्तक ते चमकंदो हुओ। ये जन्म सिद्ध अधिकार थी वियो। ब्राह्मण माना ही भाग्यवान, है न। त ख़ुदि खे घटि न सम्झो, ईअं न सम्झो कि असां सेंटर ते न रहंदा आहियूं त असां ऊच पद न पाए सघंदा आहियूं, है न। कॾहिं बि भले ई बाबा चवनि, कॾहिं बाबा गृहस्थनि जे लाइ चईंदा आहिनि, कॾहिं सेंटर वारनि जे लाइ चईंदा आहिनि, कॾहिं कंहिंजे लाइ, कॾहिं कंहिंजे लाइ, त उहो मां वाक्य तव्हांजे कननि में बसि गूंजदा रहनि।
कि बाबा चवंदा आहिनि कि गृहस्थी मतलब ट्रस्टी आत्मायूं भी माला जो मणको ठही सघंदियूं आहिनि त मां विजयी रतन आहियां। मस्तक ते भाग्य जो सितारो मुंहिंजे मस्तक ते चमके थो। ये त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे न। कोई असांखे न बाबा ॾियनि था न असां वठूं था, इहे त असांजो बर्थ राइट आहे। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, कई ॿार बाबा खे न शुक्रिया कंदा आहिनि त बाबा चईंदा आहिनि इहे त सभिनि जो पार्ट आहे। इहे त थोरो इमोशनल उहो थी वेंदो न जीअं संबंध में ईंदा आहिनि। पर हिकु असां ऑफिशियल ॾिसूं कि भई बाबा भी आत्मा आहे, असां भी आत्मा आहियूं। बस बाबा खे हिन समय अचिणो आहे। असां आत्माउनि खे कल्प पहिरियों वांगुरु असां जो बि असांजो पार्ट आहे उन अनुसार असांखे चार्ज करिणो आहे। असांखे बि उन अनुसार पुरुषारथ करिणो आहे। हिकु ऑफिशियल ॾिसूं त कुझु बि न आहे, लेकिन अगरि माण्हू संबंध में ईंदा आहिनि कि हा बाबा असांखे केॾो उहो थो करे त थोरा इमोशनल ऐं इहे सभु थी वेंदा आहिनि। ब्राह्मण माना है भाग्यवान, लेकिन प्राप्त हुए जन्म सिद्ध अधिकार खे व चमकदे हुए भाग्य जे सितारे खे केसि ताईं अॻियां वधाईंदा आहियो? केतिरो श्रेष्ठ ठाहींदा वेंदा आहियो, उहो हर हिक जे पुरुषारथ ते आहे। है न? चेक करो कि जो भी असांखे बाबा पुरुषारथ कराईंदा आहिनि, जो भी बाबा जो ज्ञान योग धारणा आहे, जो भी तव्हांखे सेवा करण जो संकल्प आहे, सभु पूरो थी वियो कि अञा कुझु प्राप्त करणो है न? जन्म सिद्ध अधिकार खे व चमकदे हुए सितारे जे भाग्य खे केसि ताईं अॻियां वधायो आहे, केतिरो श्रेष्ठ ठाहींदा वेंदा आहियो, उहो हर हिक जे पुरुषारथ जे मथां आहे। मिले हुए भाग्य जे अधिकारी खे जीवन में धारण करे कर्म में लाइण अर्थात मिली हुई पाप जी प्रॉपर्टी खे कमाई द्वारा वधाइण व खाई करे ख़तम करे छॾियो। इहे हर हिक जे मथां आहे न। बाबा खे तव्हां सोचो, जॾहिं तव्हां सुबुह जो अमृत वेलो या सॼे ॾींहं में बि बाबा खे तव्हां निराकार रूप में यादि कयो त तव्हां में शक्ति त आई, लेकिन तव्हां हुन शक्ति खे ख़ुदि जे लाइ ऐं ॿियनि जे लाइ यूज़ कयो शुद्ध संकल्प करे। सम्झो कि तव्हांखे बाबा जी शक्ति आहे न, ऐं तव्हांजे साम्हूं कोई प्रॉब्लम या कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां संकल्प करो सभु ठीकु थी वेंदो। त इहे छा थी वियो कि तव्हां बाबा जी शक्ति खे यूज़ कयो ॿियनि जे कल्याण जे लाइ। ॾाढो शोर शराबो थिए थो, असां सोचो संकल्प कयो सभु शांत थी वञे। त अगरि उहा तव्हां संकल्प कयो उहो शांत थी विया, मतिलब कि तव्हां हुननि आत्मनि खे शांति जो दान ॾिनो, त मतिलब तव्हांजो वधी वियो उहो भाग्य, खज़ानो शांति जो। ऐं तव्हां अगरि बाबा खे यादि करे तव्हां में शक्ति त आई, ऐं काथे शोर शराबो अचे थो, माण्हू लड़नि था ऐं तव्हां अञा ताईं अज्ञानी वांगुरु चवनि था लड़नि वञी मरनि वञी, मुंहिंजो छा मतिलब? त हुननि जी लड़ाई ॿियो तेज थी वेंदी। तव्हांखे संकल्प करणो आहे, इहो उल्टो संकल्प न करणो आहे भाड़ में वञनि मुंहिंजो छा मतिलब, न। संकल्प त करो ई था, या त ॿुधंदे उहे बि न ॿुधो, त तव्हां ख़ुदि जे लाइ बि यूज़ न कयो, हुननि जे लाइ बि यूज़ न कयो। या अगरि तव्हां ख़ुदि जे लाइ यूज़ करो था भई मां त शांत रवां, बस उहो ॼाणे हुननि जो कमु। त इहे तव्हां ख़ुदि जे लाइ यूज़ कयो, या चलो तव्हांखे ॾाढो ई अचे थो इहो उहो, असां चओ सभु शांत थी वञनि, सभु शांती सां कमु करनि, मिली जुली करे कमु करनि, सभिनि खे सुठी रीति तरीक़े सां ॻाल्हाइण अचे। सम्झो कोई कंहिंजो माउ पीउ हूंदो आहे न, जॾहिं माउ पीउ खे गुस्सो ईंदो आहे न त उहो ॿारनि जे लाइ या
पति पत्नी जे लाइ, पत्नी पति जे लाइ, ऐं जॾहिं लड़ाई कंदा आहिनि न माण्हू त ॾाढा अपशब्द चईंदा आहिनि, ॾाढा किना किना शब्द चईंदा आहिनि। उहो उन्हनि खे पतो न लॻंदो कि उहो छा थो चवे। ऐं ॿार बि हुन समय बेसमझ हूंदो आहे त हुनखे बि सम्झ में ईंदो आहे अलाए छा था चवनि फालतू ॻाल्हियूं। लेकिन तव्हांजे कननि में उहो अचे थो, तव्हां वॾा आहियो, तव्हां सम्झो था कि हुनजो पीउ पंहिंजी धीअ खे अपशब्द चए थो, किना किना शब्द चए थो, त तव्हांखे छा लॻंदो कि अरे हिनजो पीउ केॾो किनो आहे, कहिड़ा किना किना शब्द थो चए पंहिंजी धीअ खे। इन्हनि में वञिणो ई न आहे असांखे। इहे बि आत्मा शांत थी वञे, इहे बि ॾाढो सुठी रीति ॻाल्हि आहे, हिनजो बि भलो थिए। या त सुठो सोचणो आहे त सोचो, न त ॿुध देवे न ॿुधो। या बस चओ बाबा, बस ख़तम ॻाल्हि। त इहे थी वियो खज़ानो वधाइण, या ख़ुदि जे लाइ यूज़ कयो त ओतिरो ई रखियो। ख़ुदि लाइ यूज़ कंदव त थोरो ई वधंदो न, या यूज़ ई न कंदव त ओतिरो ई रखियो, मतिलबु जे तिजोरी में बंदि आहे, है न। त बाबा चवनि था कि बाबा त हर हिक खे अधिकारी ॿार सम्झी करे अधिकार ॾींदो आहे, लेकिन त बि कोई ब्रह्म कुमार कुमारियो नंबर 1 कोई लास्ट शो हूंदो आहे, छो जे मिले हुए अभाग्य जे अधिकार के जीवन में धारण करे कर्म में लाइण, अर्थात मिली हुई बाप जी प्रॉपर्टी खे कमाई द्वारा वधाइण, व खाई करे ख़त्म करे ॾियण, ये हर हिक जे मथां आहे। जनम ते ई बाप दादा सभिनि खे हिक जहिड़ो श्रेष्ठ भाग्यवान भव जो वरदान चओ, भाग्य जी प्रॉपर्टी चओ, हिक जहिड़ी ॾिनी है न। जॾहिं मधुबन में मुरली ॿुधंदा आहियो, अव्यक्त मुरली, हिनमें बाबा जा वरदान हूंदा आहिनि, या रोज़ जी मुरली में जो बाबा वरदान ॾींदा आहिनि उहो हर हिक खे हिकु ई ॾींदा आहिनि न। इहे थोड़ी जोन इंचार्ज के अलॻि मुरली में बाबा वरदान थो ॾे, ऐं सेंटर इंचार्ज वारनि खे अलॻि, घर गृहस्थी वारनि खे अलॻि, ॿारनि खे अलॻि, ॿुढनि खे अलॻि न। बाबा त आत्मा ॾिसी करे हर आत्मा खे सेम वरदान, सेम वरदान। लेकिन हुन वरदान खे तव्हां सॼो ॾींहुं केॾो स्मृति में रखियो आहे कि अॼु बाबा मूंखे ईअं चयो आहे, केतिरो हुनखे यूज़ कयो आहे। स्मृति जो पाणी ॾियो, बाबा जी यादि जी धूप ॾियो कि मां फलानी आत्मा आहियां। बाबा भगवान, दुनिया में माण्हू तप कंदा आहिनि वरदान प्राप्त करण लाइ, तव्हांखे कहिड़ो तप करणो आहे? स्मृति, याद, हुन वरदान खे स्मृति में रखो, बाबा जी याद में हुन वरदान खे मन ही मन में स्मृति में लायो। इहे तप करणो आहे असांखे। कहिड़ो तप करणो आहे असांखे? डेली। अॼु बाबा असांखे कहिड़ो वरदान ॾिनई? डबल अहिंसक। मतलब कि असां जे शब्द बि अगरि कंहिंजी स्थिति खे हेठि लाथई त उहो बि हिंसा थी वई। असां पंहिंजे सुठी स्वभाव संस्कार खे छॾे करे अगरि ॿिया संस्कार धारण करे हलियासीं, उहो बि हिंसा आहे। दबाए करे अगरि आसुरी संस्कारनि खे यूज़ करे त इहे बि हिंसा आहे। त असां संकल्प करूं अॼु सॼो ॾींहुं कि मां डबल अहिंसक आत्मा आहियां। हर घंटे, हर समय तव्हांखे यादि हुजणो खपे कि मां केरु आहियां। बाबा जी खे निराकार रूप में यादि करे संकल्प करो कि मां डबल अहिंसक आत्मा आहियां। त उहा शक्ति तव्हां में भरिजंदी वेंदी, पूरो विस्तार तव्हांखे सम्झ में अची वियो। बार बार हुनखे यादि न करणो आहे, बसि डबल अहिंसक कीअं आहियां उहो बाबा ॿुधाईं, उहो तव्हांखे पतो आहे, है न। या ज्यादा से ज्यादा तव्हांखे करणो ई आहे त संकल्प करो, मां सतो प्रधान स्थिति में स्थित रही सदा सुख शांति जी अनुभूति करण वारी डबल अहिंसक आहियां, है न। त इहे जो बि बाबा असांखे वरदान ॾींदा आहिनि, जो बि बाबा असांखे कुझु गुण शक्तियूं ॾींदा आहिनि,
त फ़र्क़ु छा पइजी वेंदो आहे की केतिरो असां हुनखे स्मृति में रखी कार्य में लॻाईंदा आहियूं। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न की सेंटर वारी इंचार्ज वारी दीदी खां बि स्टूडेंट अॻियां निकिरी वेंदो आहे। इहे सभु बाबा खे तव्हांजे कन में गूंजणा खपनि, तॾहिं तव्हांखे लॻंदो की घर गृहस्थी वारा भी माला जो दाणो ठही सघंदा आहिनि। तॾहिं तव्हां ख़ुदि खे कॾहिं घटि न सम्झंदा। बाबा चवनि था कि उहो त हर हिक जे मथां आहे। जनम ते ई बाप दादा सभिनि खे हिकु जहिड़ो श्रेष्ठ भाग्यवान भव जो वरदान चओ, भाग्य जी प्रॉपर्टी चओ, हिकु जहिड़ी ई ॾिनी आहे। सभु ॿारनि खे हिकु जहिड़ो ई टाइटल ॾींदा आहिनि, है न। सिकी लधा ॿार, लाडला ॿार, कोई के सिकी लधो, कोई के सिकी लधो न, हीअं थोरी चईंदा आहिनि। लेकिन प्रॉपर्टी खे संभालण ऐं वधाइण हिन में नंबरवार थी वेंदा आहिनि। प्रॉपर्टी खे संभालण ऐं वधाइण हिन में नंबरवार थी वेंदा आहिनि। बाबा त हर हिक खे सेम ज्ञान गुण शक्तियूं ॾींदा आहिनि न, लेकिन उन्हनि खे कार्य में लॻाए करे असां वधायूं था या घटायूं था, छा था करूं, ये हर हिक जे मथां आहे। ईअं न कि सेवाधारियुनि खे 10 पदम ॾींदा आहिनि ऐं ट्रस्टियुनि खे 2 पदम ॾींदा आहिनि। सभिनि खे पद्मा पदमपति चईंदा आहिनि। पद्मा पदमपति मतिलबु ॾाढो ई ऊंचो टाइटल आहे। लेकिन भाग्य रूपी खजाने के संभालण अर्थात स्व में धारण करण ऐं भाग्य जे खजाने खे वधाइण, है न। सभिनि खे पद्मा पदमपति चईंदा आहिनि। भाग्य रूपी खजाने के संभालण अर्थात स्व में धारण करण ऐं भाग्य जे खजाने खे वधाइण अर्थात मन बुद्धि वाणी कर्म द्वारा सेवा में लगाएं। भाग्य रूपी खजाने के संभालण मतलब खुद में धारण करण। जो बाबा चवनि था उहो वैसे असां धारणा कंदा हलूं, ऐं भाग्य जे खजाने खे वधाइण मतलब मन वाणी कर्म द्वारा सेवा में लगाएं। इन में नंबर वार ठही वेंदा आहिनि। इन में नंबर ठहींदा। सेवाधारी भी सभु आहियो, धारणा मुहूर्त भी सभु आहियो, परंतु धारणा स्वरूप में नंबरवार आहियो। धारणा स्वरूप मतलब बाबा शाह चई सेवा खजाने के संभालण मतलब खुद में धारण करण, वधाइण मतलब सेवा करण। त कई बार छा कंदा आहिनि कि ख़ुदि त धारण न कंदा आहिनि, लेकिन सेवा में लॻाइण शुरू करे छॾींदा आहिनि। त उहो छा थियो कि धारणा न कंदा आहिनि। सेवाधारी भी सभु आहिनि, धारणा मुहूर्त भी सभु आहिनि, लेकिन धारणा स्वरूप में नंबरवार थी वेंदा। सर्वगुण संपन्न ठहिया आहियो, कोई गुण संपन्न ठहिया आहिनि, कोई सदा धारणा स्वरूप। बाबा शाह चईंदा आहिनि ज्ञान स्वरूप मतलब असांजे संकल्प बोल कर्मनि में भी ज्ञान नज़र अचे। अगरि असां सिर्फ़ु चऊं ई था, जीअं सम्झो हिकु एग्ज़ाम्पल आहे, हाणे उहो त सभिनि जी पंहिंजी पंहिंजी सम्झ आहे। जीअं बाबा त असांखे आत्मा चईंदा आहिनि न कि तव्हां आत्मा आहियो, शरीर न। बाबा त छा चईंदा आहिनि कि सत्युग में त जॾहिं शरीर छॾंदासीं न त हुते इहे जीअं थींदो आहे न, ईअं पहिरियों संस्कार
पोइ टियों मल्हाइण, पोइ 12 मल्हाइण, पोइ वरसियूं मल्हाइण। सतयुग में ईअं न थींदो आहे, है न, लेकिन संगम युग ते थींदो आहे। और संगम युग ते बि बाबा मना कंदा आहिनि, लेकिन छो जी पहिरों जी ॻाल्हि अलॻि हुई, है न। लेकिन हाणे त पहिरियों मतिलबु साकार में जॾहिं ब्रह्मा बाबा हुया, बाप दादा हुया, तॾहिं एॾो न थींदो हुयो, ईअं न थींदो हुयो। लेकिन हाणे त उन्हनि जी केॾो सारो इहे प्रोग्राम कंदा आहिनि, इहे सभु करो। वरी उन्हनि जो ॿारो 3 ते बि पहिरियों त शरीर छॾण खां पोइ केॾो ताम झाम थींदो आहे न। त मतिलबु हिन ॻाल्हि में ब्राह्मण परिवार वारा बि ज्ञान स्वरूप, सभु न, कोई जो त संकल्प न हूंदो आहे, लेकिन माण्हू कंदा आहिनि त निमित मात्र करे वठंदा आहिनि, है न। त एतिरो ताम झाम छा आहे, कई बार न माण्हू सोचंदा आहिनि इहे सभु न कंदासीं त संख्या न, माण्हू न ईंदा आहिनि, त करिणो पवंदो आहे। लेकिन हाणे त ज़रूरत न आहे, हाणे त ज्ञान एॾो फैली वियो आहे कि इहे सभु न करो त बि अची वेंदा। हाणे त कई ॿार ख़ुदि चईंदा आहिनि कि अरे इन में ॾाढो टाइम वेस्ट थींदो आहे, न। त इहे ज्ञान स्वरूप जी हिन ॻाल्हि में असां ज्ञान ब्राह्मण परिवार जो वारा माण्हू ईअं कंदा आहिनि, हिन ॻाल्हि में ज्ञान स्वरूप न आहिनि। त नंबरवार थी विया न, ईअं ॾाढी सारी ॻाल्हियूं हूंदियूं जो तव्हांखे ॾिसी करे लॻंदो हूंदो ब्राह्मण परिवार में कि बाबा त हीअं न चईंदा आहिनि, लेकिन हिते त ईअं कंदा आहिनि। त मतिलबु उन्हनि जी ग़लती न आहे, छो जी ज्ञान स्वरूप नंबर, धारणा स्वरूप नंबरवार आहे, तॾहिं त नंबर ठहींदो न, है न। त बाबा जंहिंखे चवनि था, बाबा जे खज़ाने खे संभालणु मतिलबु स्वयं में धारण करणु। जीअं अगरि तव्हां बाबा जी हर ॻाल्हि खे धारणा करे हलो था, ऐं तव्हांजी बुद्धि सम्झो उन अनुसार आहे, भई अगरि कंहिंखे कोई शरीर छॾे ऐं हुनखे उठाए करे जलाए अचनि त तव्हांखे कोई प्रॉब्लम न आहे, ऐं कोई उन्हनि खे रखनि ऐं ईअं सभु करनि तो बि तव्हांखे प्रॉब्लम न आहे। लेकिन तव्हां छा सम्झी करे वेठा आहियो कि बाबा हीअं चईंदा आहिनि कि शरीर छॾियो त उठाए करे जलाए अचो। लेकिन अगरि ॿिया बि भाउ भेण आहिनि, हुननि जी इच्छा आहे हीअं करूं, अॼुकल्ह त दादियुनि जी अस्थियूं बि आहे न हरिद्वार में खणी करे बहाईंदा आहिनि दीदियुनि जी। त दादी हुननि थोरी चयो, लेकिन जेकी हाणे जी जेकी ब्राह्मण परिवार वारनि जी जनरेशन हाणे जी जेकी आहे न, उहो पंहिंजी मर्ज़ी सां ई करण ॾियो, छो जी बाबा चईंदा आहिनि नंबरवार। त हिन में असां उन्हनि खे कोई दोष बि नथा ॾियूं, न ई असां उन्हनि खे कुझु चऊं था, न ई बाबा कुझु चईंदा, है न। बाबा हीअं त बाबा अची करे उन्हनि खे चए इहे सभु छा था करो ईअं, लेकिन बाबा खे पतो आहे कि नंबरवार ठहिणो ई आहे, है न, सभिनि खे थोरी नंबर 1 ठहिणो आहे। त इहे ॾिसो इन अनुसार नंबरवार थी वेंदा आहिनि। त तव्हां पंहिंजी बुद्धि में इहा सम्झ धारण करे रखी आहे, ऐं तव्हां अगरि निमित हुजो या तव्हांजे मथां ड्यूटी हुजे त तव्हां न इहे करणु ॾियो। लेकिन ॿिया करनि था त असांखे उन्हनि खे कुझु चइणो, त असांजी इहा सम्झ आहे न ॾाढे समय ताईं हलंदी। मतिलबु तव्हां 21 जन्मनि जे लाइ या हुन खां बि ज़्यादा इहो वरसो वठी वरितो आहे बाबा खां। इहे ॾाढी सारी ज्ञान जी पॉइंट्स जेके तव्हां बुद्धि में धारण करे हलो था, हुनखे पंहिंजो संस्कार ठातो आहे, भले ॿिए न ठातो आहे, भले तव्हां ॿिया ब्राह्मण आत्मायूं हूअं करनि था। जी सम्झो कि तव्हां सोचंदा आहियो कि मां त ॿाहिरां जो बिल्कुलु बि न खाईंदी आहियां, ऐं बाबा त छुटी ॾिनी आहे, भई लाचारी में तव्हांखे खाइणो पए मशीन में,
दूध ब्रेड या ये कुछ खाइण में हर्जो न आहे। लेकिन तव्हां सोचो त न, त मतिलबु तव्हां बाबा जो चयो आहे हुनखे तव्हां पूरी रीति धारणा कई आहे ऐं हुन थोरी घटि कई आहे, त तव्हां मतिलबु बाबा जे खज़ाने खे पंहिंजी बुद्धि में धारण करे हलो था, मतिलबु संभालियो आहे। ऐं अगरि तव्हां ॿियनि खे बि शक्ति ॾियो, अगरि हुननि जी इच्छा हुजे त। कई बार हुननि जी इच्छा बि न आहे ऐं असां ज़बरदस्ती हुननि खे सकाश ॾींदा रहूं, हुननि खां उहो छुड़ाए छॾूं। लेकिन सोचो अगरि तव्हां कंहिंखे अञा ज़बरदस्ती सकाश ॾिनी कि इहो बि ॿाहिरां जो खाइणु बिल्कुलु ई छॾे छॾे ऐं उहो पंहिंजे घर में कुझु ठाहे न, त ॿाहिरां खां बि वंचित रहियो ऐं घर में पुॼे बि न, त पोइ वीचारो बुख में रहंदो, है न। इन करे न ज़बरदस्ती कंहिंखे असां हुननि खे वरदान ईअं सकाश करे, सम्झो तव्हांजो पति आहे, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हां हुननि खे वाइब्रेशन था ॾियो कि इहे सभु बि ॿाहिरां जो खाइणु बंदि करे छॾनि, लेकिन उहो घर जो बि न खाइनि, उहो काॾे ॿाहिरि वञनि नौकिरी धंधो करणु, हुते उन्हनि खे कुझु मिले न करे न, वीचारा बुख में भटकंदा। तव्हां उन्हनि खे या त ठाहे ॾियो, तव्हां अगरि पंहिंजे कम में बिज़ी थी वञो ऐं उन्हनि खे ठाहे बि न ॾियो ऐं उहे बि सम्झनि कि हा भई अची वेंदासीं, आया बि न, ॿाहिरां जो बि उन्हनि खे वणे न, छुरी तव्हां उन्हनि खे सकाश ॾिनी आहे त उहो आत्मा उन अनुसार हले थी, त भटकी वेंदो न वीचारो, है न। कोई चाहे तो त असां हुनखे, बाक़ी असां पूरे विश्व में लाइट माइट ॾेई सघंदा आहियूं, अधु अधूरी लाइट माइट न ॾियो, है न, अधु अधूरी न ॾियो। असां अगरि लाइट माइट ॾियूं कि पूरी दुनिया ॿाहिरां जो खाइण पीअण छॾे छॾे पाण ठाहे पाण खाए, ये पॉसिबल थी सघंदो, है न। तव्हां संकल्प करो कि सभु माण्हू सुठी रीति ठाहिनि, भॻवान खे यादि करे भोजन करनि, न त उहा वरी बि ठीकु आहे। सभु भॻवान खे यादि करे भोजन ठाहिनि, सभु शुद्ध मन सां भोजन ठाहिनि, पोइ जो किथे बि आहे कोई बि ठाहे थो करे थो त हीअं शुद्ध किथे किथे तंहिंखां सुठो त इहो सोचो कि समोसे वारो बि शुद्ध मन सां भोजन ठाहे थो, खाइण वारो बि खाए थो, पोइ जेके न खाइणो आहे उहो त न खाईंदो, लेकिन जेके खाइणो पवंदो आहे उनजी बि सेवा थींदी आहे, त इहा थी वियो सेवा करणु, मतिलबु मन सां सेवा बि असांखे ॾाढी सम्झी करे करणु आहे। ॾिसो अगरि असां जो बाबा चईंदा न पूरी दुनिया मां ई न काम विकार ख़तमु थी वियो, तव्हां अगरि संकल्प करो कि पूरी दुनिया मां ई काम विकार ख़तमु थी वियो, कोई बि पतित आत्मा अपवित्र न थी, त ॿुधाए थी सघंदो आहे। अगरि हाणे ताईं बि अगरि माण्हू जेके वञिणो आहे त जेको विकार में वञे छोकी एडवांस पार्टी जी आत्मायूं कीअं पैदा थींदियूं, काम विकार सां ई त पैदा थींदियूं न, है न। त इहो पूरो संकल्प असांजो फैली न सघंदो आहे। हा, जेके ज़रूरत आहे, जो छॾणु चाहींदो आहे हुनखे शक्ति मिले, युक्ति सां उहो छॾे, उहो विजयी रहे। बाक़ी अगरि सोचो कि जंहिंखे ॿार खपे ऐं अगरि उन वटि अॻियां जी जनरेशन ठहिणी आहे एडवांस पार्टी, त इन करे न अज्ञानकार में बि तव्हां कंहिंखे बि बाबा चईंदा न जंहिंखे शादी करणी आहे, जंहिंखे ॿार पैदा करणा आहिनि, उन्हनि खे मना न करो, छोजी उन्हनि खे करिणो आहे, उन्हनि खे शादी करणी आहे, उन्हनि खे संकल्प आहे ॿार पैदा करण जो, असां छो उन्हनि खे मना कयूं।
असां उन्हनि खे ज्ञान ॾेई सघंदा आहियूं, सम्झाए सघंदा आहियूं, लेकिन अगरि उन्हनि जी इच्छा आहे ब्रह्मा बाबा ख़ुदि जे ॿारनि खे चई न की तव्हांखे रहणो आहे त भले रहो, हिते रहणो आहे त उन अनुसार रहणो पवंदो। ईअं अगरि तव्हांजा ॿार शादी करणु चाहिनि था, ॿार ख़ुदि पैदा करणु चाहिनि था, त तव्हां उन्हनि खे मना न करे सघंदा आहियो। बाक़ी हा, असां उन्हनि जे लाइ शुभ संकल्प करे सघंदा आहियूं, पर हीअं न असां उन्हनि खे, हुननि जी इच्छा आहे ऐं असां उन्हनि खे क़ैद करे रखूं, पोइ न त उहो ज्ञान में सुठी रीति हलंदा, न पंहिंजी जीवन जी सघंदा आहिनि जेको उन्हनि खे जीअणो आहे। त असां बसि बाबा खे चऊं, बाबा तव्हांजो ॿार इहे करणु चाहींदो आहे, पोइ उहो ॼाणे बाबा ॼाणे, असां छो चऊं न। बाक़ी असां उन्हनि खे फोर्स न करूं कि तव्हां शादी करो, पोइ चओ उन्हनि खे ॿार पैदा करो, उहो तव्हां न करो। त बाबा चवनि था कि स्वधारण करे ऐं खज़ानो वधायो। त कई ॿार छा कंदा आहिनि, ख़ुदि त धारण न कंदा आहिनि, ज्ञान त ॾियनि था सभिनि खे कि आत्मा आहे ऐं शरीर अलॻि अलॻि आहे, शरीर त 5 तत्वनि जो आहे, आत्मा निकिरी वई त शरीर त कोई कम जो ई न आहे। त चइण वारा माण्हू चई सघंदा आहिनि न ब्राह्मण परिवार खे बि, तव्हां त चईंदा आहियो आत्मा हली वई, शरीर में कुझु आहे न, पोइ तव्हां डेड बॉडी सां दृष्टि था वठणु वञो, थी त डेड बॉडी न, भले केतिरा बि वॾा, भले ब्रह्मा बाबा जी बॉडी हुई या दादियुनि जी बॉडी हुई त डेड बॉडी न। हुन मां आत्मा निकिरी वई त हुन खां दृष्टि छा था वठो वञी करे, हुननि जे अॻियां बसि इंसानु चए नथो। कई ब्राह्मण आत्माएं सम्झंदियूं हूंदियूं, लेकिन उहे चईंदियूं न आहिनि, त इहे तव्हां ख़ुदि सम्झो। ईअं न सभु करनि था त असां बि वञी डेड बॉडी जे साम्हूं बीह करे ऐं हा भई हुन खां हाणे हुनखे हुन जे चहिरे खे ॾिसंदा रहींदा आहिनि, मतिलबु आत्मा त हली वई न। त इहे मतिलबु हिन अनुसार तव्हां ख़ुदि खे चेक करो। हीअं न वॾी वॾी दीदियूं बि वञी करे ईअं करनि थियूं, कई बार वो दिखावे जे लिए बि कंदियूं आहिनि कि भई इहे सभु माण्हू न त चईंदा इहे हीअं था करनि न। दीदियुनि खे त वॾी वॾी दीदियूं त समझदार आहिनि न, तव्हां बि समझदार आहियो। हिन करे आहे न बाबा कल्ह चई न कि गृहस्थी खे बि अधिकारी आहे, लेकिन उहो ख़ुदि खे वॾो, ख़ुदि खे घटि न सम्झे। भले तव्हांखे दीदी बि चए न वञो हीअ दीदी जो शरीर छॾियो, हिनखे माला पारायो या ईअं दृष्टि वठो, हाणे उहे चवनि था त तव्हां हली, लेकिन तव्हांखे सम्झ आहे न, तव्हां पंहिंजी सम्झ खे, छो जी असां उन्हनि खे चईंदासीं दीदी त आत्मा त निकिरी वई, तव्हां त ईअं सम्झाईंदो आहे त थोरो न आर्ग्यू थी वेंदी आहे न। अॼु बाबा चई न सभु रिस्पॉन्सिबल मां आहियां, त किथे किथे न दीदी कुझु ईअं बि चईंदी आहे न, कुझु ईअं त ॿार सम्झंदा आहिनि, विद्यार्थी सम्झंदा आहिनि, जिज्ञासु सम्झंदा आहिनि, इहे त बाबा जी श्रीमत न आहे, लेकिन किथे किथे तव्हांखे करिणो पवंदो आहे, है न। उहो बाबा बि सम्झंदा आहिनि, लेकिन बाबा खे ॿुधाए करे बाबा सां गॾु कजो ताकी तव्हांजे मथां बोझ न चढ़ंदो। त हिन करे बाबा अॼु साकार मुरली में चई न कि अगरि कोई कुझु ग़लति बि करे थो त तव्हां मूंखे ॿुधायो, मां तव्हांजी मदद कंदमि। छो जी दीदी खे चईंदा त पोइ कई बार गड़बड़ बि थी वेंदी आहे, त इन अनुसार नंबरवार थी वेंदी आहे। त धारण स्वरूप में नंबरवार आहिनि, कोई सर्वगुण संपन्न आहिनि, कोई गुण संपन्न आहिनि, कोई सदा धारणा स्वरूप आहिनि, कोई कॾहिं धारणा स्वरूप, कॾहिं डगमग स्वरूप थी वेंदा आहिनि। उहे छो थी वेंदा आहिनि, कई बार डगमग छो थी वेंदा आहिनि, इहे ॾिसंदा आहिनि कि दीदी बि त करे थी त मतिलबु ईअं ई हूंदो। अरे तव्हां बि मुरली ॿुधो था, तव्हां त समझदार, तव्हांखे बि त सेम पॉइंट मिले थो न। या तव्हां दीदी खां पुछी सघंदा आहियो एकांत में शांति सां कि दीदी आत्मा त हली वई, बाबा त हीअं चईंदा आहिनि,
शरीर त 5 तत्वनि जो आहे। सतयुग में त बाबा त चईंदा आहिनि शरीर खे ॿाहिरि रखो, जलाइण वारा खणी वेंदा। त तव्हां 21 जन्मनि जो वरसो था वठूं, त हाणे बि ईअं ई करिणो खपे न। पोइ तव्हां हुन डेड बॉडी जी वटि वञी करे दृष्टि छो था वठो? केॾा फूल माला चढ़ाईंदा आहिनि, केॾो टाइम वेस्ट थींदो आहे, है न। तंहिंखां त उहो एतिरो समय माण्हू सभु ब्राह्मण संगठन मिली करे योग लॻाइनि त केॾी आत्माउनि जो उद्धार थी वेंदो। त तव्हां पुछी सघंदा आहियो पोइ तव्हांखे दीदी जो बि आंसर ॾे उन अनुसार बाबा छा चईंदा आहिनि उन अनुसार तव्हां करे सघंदा आहियो, इहे तव्हांजे मथां आहे। पर बाबा असांखे चवनि था, बाबा कल्ह चई न हिकु ऐं पहिरें नंबर ऐं लास्ट नंबर वारे में अंतर छा हूंदो आहे? धारणा स्वरूप में अंतर हूंदो आहे। हिकु गुण खे धारण कंदा त ॿियो समय ते कर्तव्य में लाहे न सघंदा। कई बार आत्मा ईअं डगमग थी वेंदियूं कि कॾहिं त बाबा चईंदा आहिनि कि अन देहधारियुनि में मोह न रखो, उन्हनि खे भुलिजी वञो, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव खे। अगरि कोई हीअं करणु लॻी वञे पोइ ॿिए ॾींहुं बाबा चईंदो कि तव्हांखे पंहिंजी रचना जी संभाल बि करणी आहे, है न। कई माण्हू इन में मुंझी पवंदा आहिनि कि बाबा त चईंदा आहिनि कि अन सभिनि सां ममत्व छॾो, पोइ चवनि था संभाल बि करो। अने संभाल करो त उन्हनि जी देह खे यादि करिणो ई पवंदो। त उहो धीरे धीरे जीअं तव्हां ज्ञान में अॻियां वधंदा आहियो न त बाबा तव्हांखे मदद कंदा आहिनि, है न। त इन करे लक्ष्य रखिणो आहे कि बाबा जी हर ॻाल्हि असांखे सम्झी करे धारण करे हलिणो आहे, है न। असांजो लक्ष्य हूंदो त बाबा भी मदद करें। चईंदा न हिम्मत बच्चे मदद बाप। अगर तव्हां लक्ष्य रखंदा हो कि मां 8 जी माला में जो दाणो ठवां, 108 जी माला जो दाणो ठवां, 16,108 जी माला जो दाणो ठवां, या ब्रह्मा बाबा जी मम्मा बाबा जी राजधानी में पहिरियों अचां। अॼु बाबा छा चई 84 जन्म केरु वठंदो? जो मम्मा बाबा जी राजधानी में ईंदो, हुते प्रजादास। छोजी ॾिसो मतिलबु जॾहिं ब्रह्मा बाबा जी आत्मा मतिलबु फर्स्ट कृष्ण पैदा थींदो त मतिलबु 5000 साल पूरो उहा आत्मा हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदी आहे। लेकिन 84 जन्म सिर्फ़ु उन्हनि जा न हूंदा, 84 जन्म मम्मा बाबा जी राजधानी में उन्हनि जी प्रजा दास दासियुनि जा बि हूंदा। मतिलबु 84 जन्म मतिलबु जॾहिं कृष्ण जो पहिरियों जन्म हूंदो न त कृष्ण जो पहिरियों जन्म शुरू थी वेंदो हिकु मतिलबु 5000 साल हिकु तारीख़ खां। लेकिन उन्हनि जो उहो जन्म 150 साल ताईं हलंदो न। मतिलबु 150 साल जे विच में कोई बि आत्मा जनम वठंदी त उनजो 84 जन्म चईंदासीं। भल एज घटि हूंदी लेकिन चईंदासीं त सही न, जीअं चईंदा आहिनि न ये 2001 में पैदा थियो। हाणे जो बि 2001 में पैदा थियो त अॼु उनजी एज छा हूंदी? जीअं सम्झो 2005 में कोई पैदा थियो त हाणे 2006 में उन्हनि जो बर्थडे हूंदो त सभिनि खे चईंदासीं न ये 1 साल जो थी वियो। भले कोई दिसंबर में थिए लेकिन चईंदासीं त सही न 2006 में ये 1 साल जो थी वेंदो, लेकिन दिसंबर में थींदो, है न। त ब्रह्मा बाबा जनवरी में पैदा थिया, 1 जनवरी। मतिलबु वो जॾहिं पैदा थिया त 1 जनवरी हुई। त ब्रह्मा बाबा 1 जनवरी ऐं उन्हनि जो जेको साल हूंदो उहो 1 साल मतिलबु 111 में। वैसे बाबा चईंदा आहिनि 111 लक्ष्मी नारायण खां शुरू थींदो जॾहिं उहो संवत ते वेंदा। लेकिन सम्झो उहो जनवरी में पैदा थियो त कोई फरवरी में मार्च में त लेकिन उहा ॿिए साल में त 1 ई साल जो थी वेंदो न। त ईअं 84 साल। त तव्हां अगरि लक्ष्य रखो, संकल्प करो त तव्हां बि तव्हांजा बि पूरा 84 जन्म थी सघंदा आहिनि। तव्हांजे लक्ष्य जे मथां आहे।
पोइ बाबा तव्हांखे उहो मदद कंदा। त बाबा चवनि था डगमग न थियो, ईअं न हिकु गुण धारण करो, ॿिए गुण धारण करण में डगमग थी वञो। सम्झो कि बाबा अॼु ईअं चए थी, कल्ह ईअं चई, त हिन ॿिन्हिनि खे कीअं असां बैलेंस करे ऐं धारण करे हलूं। जीअं हिकु ई समय ते सहन शक्ति बि खपे, साथ साथ समाइण जी शक्ति बि खपे। मतिलबु कोई गारियूं ॾिए थो, जीअं असांजे मथां कोई पत्थर थो फिटी करे, त असांखे उनजो दर्द सहन बि करिणो आहे ऐं अंदरि समाइणो बि आहे, मतिलबु हुनखे क्षमा बि करिणो आहे। चल कोई ॻाल्हि कोन्हे, वीचारो नंढो आहे, इहो थियो समाइण। मतिलबु उन पथर फिटी कई त तव्हांखे दर्द त थींदो न, जिते फिटी कई, त उन दर्द खे बि सहन था करो था। ॿियो दर्द छा थींदो कि मूंखे हिन फालतू पथर फिटी कई, त तव्हां हुनजे प्रति तव्हांजे मन में छा ईंदो? अगरि तव्हां में समाइण जी शक्ति हूंदी त तव्हां हुनखे ॾिसंदे हुए बि हुनखे क्षमा करे छॾंदा, कोई ॻाल्हि कोन्हे बेटा, अॻियां खां ध्यान सां खेॾिजो, इहे समाए छॾियो। त सहन शक्ति प्लस समाइण जी शक्ति, गुण त हिकु शक्ति है न, त ॿिन्हिनि खे असांखे हिकु समय यूज़ करिणो आहे। अगरि हिकु शक्ति व हिकु सहनशीलता जे गुण खे धारण करे वरितो ऐं समाइण जी शक्ति व गुण खे साथ साथ यूज़ न कयो, त चईंदासीं कि हिन सहन त कई न, है न, त हुनखे छा चईंदासीं? हिन सहन त कई। सहन त कई, हीअ कोई घटि ॻाल्हि आहे छा? इहे बि मूंखे मालूम आहे मां केतिरो सहन कयो, लेकिन सहन करण खां पोइ अगरि समायो न, समाइण जी शक्ति खे यूज़ न कयो त छा थियो? हिते वर्णन थींदो, हिते उते वर्णन थींदो, हिन ईअं कई, मां ईअं कयो, त सहन कयो, हीअ कमाल ज़रूरु कई, लेकिन कमाल जो वर्णन करे कमाल खे धमाल में चेंज करे वरितो। छो जी वर्णन करण सां हिकु त देह अभिमान अची वियो, ॿियो परचिंतन, ॿई स्वरूप कर्म में अची विया, है न। मञो कि हुन तव्हांखे पत्थर फिटी कई, तव्हां हुनखे कुझु चयो न, है न, लेकिन तव्हां दर्द खे सहन करे छॾियो। तव्हां हेॾे होॾे वर्णन कयो भई हुन न मूंखे पत्थर फिटी कई, त बि मां हुनखे कुझु चयोमांसि न, मां त एॾी शांति आहियां, त तव्हां सूर सहन कयो, उहा अलॻि ॻाल्हि आहे, हुनखे कुझु चयो न, अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हेॾे होॾे जो तव्हां माण्हुनि खे ॿुधायो था हुनजो पुटु त अहिड़ो अथसि, अकुल ई कोन अथसि, मूंखे एॾो पत्थर हईं, हुनखे त तव्हां कुझु न चई आयो, लेकिन देह अभिमान में त आयो न कि मां एॾी वॾी ऐं मूंखे पत्थर फिटी कई। पर चिंतन त कयो कि हुनखे अकुल कोन अथसि, ॿारनि खे कुझु सेखारियो कोन अथई, त देह अभिमान ॿियो पर चिंतन ॿई स्वरूप में कर्म में अची विया, है न। त बाबा छा था चवनि कि हिनखे इन रीति बाबा चवनि था, इन रीति चेक करो, केॾी गहरी ॻाल्हि आहे। मतिलबु कोई हिननि में गहराई में हली वञे, हर गुण हर शक्ति खे धारण करण में, हर ज्ञान जे पॉइंट्स खे कीअं साथ धारण करिणो आहे, त हुनजो त दुनियादारी सां दिमाग़ ई उठी वञे, है न। मतिलबु साम्हूं वारो असांखे गारियूं ॾिए थो त मूंखे सहन बि करिणो आहे ऐं मूंखे अगरि असांजो दिमाग़ हिन में ई लॻल रहंदो त असां फालतू सोचण ई छॾे छॾंदासीं। त हिन कारण मिले हुए खज़ाने खे सदा धारण न करे सघंदा आहियो, अर्थात संभाले न सघंदा आहियो। बाबा ॿुधाइनि पिया न, ठीकु।
बाबा जे खज़ाने खे धारण करणु मतिलबु संभालणु, बाबा जे खज़ाने खे ॿियनि जे लाइ यूज़ करणु मतिलबु वधाइणु। हिन का त संभालंदा न अर्थात गवाए ॾींदव, कोई संभालंदो आहे कोई गवाए ॾींदो आहे, नंबरवार त हूंदा ई आहिनि न। ईअं सेवा में लॻाइणु अर्थात भाग्य जी प्रॉपर्टी खे वधाइणु। इन में बि सेवा त सभी कंदा आहियूं, लेकिन सचे दिलि सां लगन सां सेवा करणो आहे न। सेवाधारी ठही करे सेवा करणु, इन में बि अंतर थी वेंदो आहे। सेवाधारी ठही करे सेवा करणु, इन में बि छा थी वेंदो आहे, अंतर थी वेंदो आहे। त चेक करो कि तव्हां सेवाधारी ठही करे सेवा करो था या पंहिंजे ई ईअं ई करो था। मतिलबु लग्न सां सेवा करणु, सेवाधारी ठही करे सेवा करणु, हिन में बि अंतर थी वेंदो आहे। कई ॿार दिलि सां सेवा कंदा आहिनि ऐं कोई त दिमाग़ सां सेवा कंदो आहे। कोई सोचंदो आहे मां हिन खे ज्ञान ॾींदमि, हीअं कंदमि त मुंहिंजो एतिरो मुनाफ़ो थींदो, एतिरो वधी वेंदो। न के वॾे VIP खे मां ज्ञान ॾींदमि त उहो ॾाढा हुन सां गॾु ईंदा। मतिलबु इहे बि दिमाग़ लॻाईंदा आहिनि। कॾहिं लॻायो आहे तव्हां ईअं, है न? कई माण्हू दिमाग़ लॻाए सेवा कंदा आहिनि कि कोई वॾो VIP अगरि असां उन लाइ योग कंदा, पोइ उहो VIP ज्ञान में अचे, पोइ उहो भाषण करे, पोइ हुन सां अगरि जेकी आत्मायूं निकितियूं त ओतिरो शेयर मूंखे मिलंदो। त हिन में बि लड़ाई झगड़ो थींदो ब्राह्मण परिवार में। तव्हां सोचो, ब्रह्मा बाबा दादनि, ब्रह्मा बाबा हीअं कयो न, ब्रह्मा बाबा सोचियो न कि अरे वाह, शिव बाबा त मूं में आया आहिनि, हाणे मां मूं द्वारा इन्हनि सभिनि खे बाबा ज्ञान था ॾियनि त मां वॾो राजा ठाहींदमि। ब्रह्मा बाबा अगरि इहे सभु सोचनि त ब्रह्मा बाबा कंहिंखे काॾे सेवा करण लाइ मोकिलनि ई न, ख़ुदि ई करनि। लेकिन ब्रह्मा बाबा त उन में ई मस्तु हुया न कि मूंखे शिव बाबा मिली आहे। तॾहिं त ब्रह्मा बाबा जा माउ खे छा हुयो, पाइणो हुयो, सो पाए वरितो न। उहो त पंहिंजे ई मस्ती में हुया ब्रह्मा बाबा। त हिन खे चइबो आहे दिलि सां लगन सां सेवा करणु कि अरे वॾो शिव बाबा आयो आहे, एॾी सारी आत्माउनि सां बाबा मिलणु आहिनि, एॾी सारी आत्माउनि सां बाबा खे मिलणो आहे, है न? हिन रीति ब्रह्मा बाबा सभु कुझु कंदा हुया। त केॾी विशाल बुद्धि हूंदी न हुननि जी कि वॾो सेठ आयो आहे, हुनखे सभिनि सां मिलाइणो आहे। हीअं न इहे सुठा माण्हू न आहिनि, मां त न मिलंदमि। हीअं ब्रह्मा बाबा चवंदा त सम्झो शिव बाबा खे कंहिंसां मिलणो आहे, लेकिन ब्रह्मा बाबा चवंदा कि न बाबा, इहे त किना माण्हू आहिनि, इहे त मैतर आहिनि। पर जेकी आत्मा आई, ब्रह्मा बाबा ईअं ई सोचियईं कि शिव बाबा सां इन्हनि खे वरसो मिले, इहे बि आत्मायूं बाप खे पहचाने वठनि, इन्हनि जी बि बुद्धि खुली वञे न। हिन रीति दिलि सां सेवा कई, दिमाग़ जे आधार ते न कई। अंतर थी वियो न। दिमाग़ तेज आहे, पॉइंट्स ॾाढी आहिनि, हुन जे आधार ते सेवा करणु ऐं सचे दिलि सां सेवा करणु, इन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। दिलि सां सेवा करण वारा दिलाराम जो ठहींदा आहिनि ऐं दिमाग़ सां सेवा करण वारा सिर्फ़ु ॻाल्हाइण ऐं सॾु करणु सेखारींदा आहिनि।
मतिलबु उन्हनि जो जेको दिमाग़ सां सेवा कंदा न, त हुननि आत्माउनि खे आहे न शिव बाबा सां उहो कनेक्शन न जुटियो। जेकी आत्माऊं दिमाग़ सां सेवा कंदी न, मतिलबु शिव बाबा सां उहा कनेक्शन न जुटाए सघंदा आहिनि। बसि दिमाग़ सां सेवा करण वारा न माण्हुनि खे इहे ई सिखाए सघंदा आहिनि कि ॾिसो तव्हां एतिरो पुरुषार्थ करो त तव्हांखे एतिरो वरसो मिलंदो, मतिलबु वरसे जो लोभ हूंदो। तव्हां बि ख़ुदि खे चेक करो, हा न। भले बाबा चईंदा आहिनि कि स्वर्ग में वेंदव, उते ईअं कंदव, उहो त ख़ुशी अलॻि आहे, लेकिन हाणे शिव बाबा सां गॾु शिव बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि कि संगम युग त उन खां बि ऊचो आहे। त भले असांखे सतयुग में त जो मिलंदो, लेकिन तव्हांखे सुठो छा लॻंदो आहे? संगम युग सुठो लॻंदो आहे या सतयुग? अगरि तव्हांखे संगम युग बाबा सां गॾु सुठो लॻंदो आहे, बाबा जी नॉलेज हाणे असांखे आहे, मेन त आहे बाबा जी नॉलेज। छो जी सतयुग में त प्योरिटी बि हूंदी, पीस बि हूंदी, हैप्पीनेस बि हूंदी, सभु हूंदो, लेकिन नॉलेज न हूंदी। ऐं बाबा त आहिनि ई ज्ञान जो सागर। और सतयुग में बाबा जो परिचय न हूंदो, ख़ुदि जो हूंदो। त हिन सां तव्हां चेक करे सघंदा आहियो कि तव्हांखे बाबा सां दिलि सां प्यार आहे या बसि इहा लालच आहे कि अरे उथो बाबा खे यादि करो, मुरली ॿुधो, खज़ानो मिलंदो, एॾो पैसो मिलंदो। चेक कजो ख़ुदि खे कि तव्हांखे सतयुग प्रिय आहे या संगम युग में इहे समय शिव बाबा सां। पोइ मतिलबु कि तव्हांजो बाबा सां दिलि सां प्यार आहे, हा न। ये कई ॿार हूंदा आहिनि न कि पढ़ाई लिखाई कंदा आहिनि, सोचंदा आहिनि कि न सम्झ ज़रूरी आहे, अच्छा ईअं थींदो आहे। ऐं कई माण्हू त सिर्फ़ु यादि करे वठंदा आहिनि, ईअं बसि मार्क्स ज़रूरी आहिनि। कई माण्हू त बसि नौकिरी धंधो कंदा ऐं सोचदा भई हर महीने में बैंक में पैसा ईंदा। ऐं कई माण्हू इंट्रस्ट सां कंदा आहिनि, मतिलबु कम में बि इंट्रस्ट हुजिणो खपे न। जे घर में तव्हां रोटी ठाहींदा, हिकु लेडीज़ ठाहींदी आहे, जल्दी ठाहे हिननि खे ॾे, हल पाण हलूं। ऐं कई ॾाढी इंट्रस्ट सां ठाहींदी, मतिलबु हुन में हर जीरो बि विझंदी, राई बि ॾाढो तरीक़े सां ठाहींदी, ॾाढो धैर्य सां, ॾाढो मज़ो बि कंदी। त उहो थींदो आहे न दिलि सां रोटी ठाहिणु। त हीअ दिलि सां तव्हां बाबा खे यादि कंदा आहियो, सेवा कंदा आहियो कि अरे वाह हिन आत्माउनि खे मां बाबा सां मिलायो। कीअं सोचंदा आहियो कि अरे वाह हीअ आत्मा बाबा सां मिली, मूंखे मुंहिंजो खज़ानो वधी वियो। त चेक करो। दिलि सां सेवा करण वारा मनन कंदा, उहो दिमाग़ सां करण वारा वर्णन कंदा। हिकु आहे सेवाधारी ठही सेवा करणु, ॿियो आहे नामधारी ठहिण जे लाइ सेवा करण वारा। फ़र्क़ु त आहे न, भई मुंहिंजो नाम थींदो कि फलाणे एॾो सुठो कोर्स कराई। सची सेवाधारी जे आत्माउनि जी सेवा कंदा, उन्हनि खे प्राप्ति जे प्रत्यक्ष फल जो अनुभव कराईंदा। मतिलबु हुननि आत्माउनि खे बि अनुभव थींदो कि हा असां कुझु प्राप्त कयो आहे। नामधारी वारा सेवाधारी हुन समय नामाचार खे पाईंदा, ॾाढो सुठो ॿुधाईं, ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, लेकिन प्राप्ति जे फल जी अनुभूति न कराए सघंदा। मतिलबु इहो बि ॾिसो कि तव्हांखे क्लास कराइण वारो, कोर्स कराइण वारो जे मथां केॾो डिपेंडेंट आहे न, है न। लेकिन जंहिंजो भाग्य हूंदो आहे न, उहा फलानी आत्मा ताईं पहुची वेंदो आहे। अगरि सम्झो कंहिंजो भाग्य आहे, जंहिंखे अञा ताईं ज्ञान जो प्राप्त करणु चाहींदो आहे, उहो न मिलियो, त उहो कंहिं न अहिड़े भाउ भेणनि वटि पहुची वेंदो जेका दिलि सां सेवा कंदा आहिनि, ताकी उन्हनि खे बि
उहो सभु प्राप्त थिए। बाबा चईंदा आहिनि नामधारी ठहिण वारा सेवा उन समय नामाचार थींदा, ॾाढो सुठो ॿुधायईं, ॾाढो सुठो ॻाल्हायईं, लेकिन प्राप्ति जी फल अनुभूति न कराए सघंदा। त अंतर थी वियो न। ईअं ई हिकु ई लग्न सां सेवा करणु, हिकु आहे ड्यूटी जे प्रमाण सेवा करणु, कि अरे सुबुह जो मुरली ॿुधाइणी आहे, योग कराइणो आहे। हिकु कंहिंखे न ख़ुशी थींदी आहे, अरे वाह मूंखे योग कराइणो आहे, अरे वाह मूंखे मुरली ॿुधाइणी आहे, शिव बाबा छा खज़ानो ॾिनो आहे, उहो सभिनि खे दान करिणो आहे, सभिनि खे ॿुधाइणो आहे। मां बि ॿुधंदमि, उहो बि उन्हनि खे बि ॿुधाईंदमि, है न। अगरि तव्हांखे ड्यूटी मिले कि तव्हां रोज़ु सुबुह जो 6:30 खां 7 बजे ताईं सेंटर में योग करायो, त छा कंदव तव्हां? बहाना वहाना त सभु ख़तमु थी वेंदा। जेके इच्छा हूंदी आहे न, उहो सभु पंहिंजो कमु बहाना वहाना ख़तमु कराए छॾींदो आहे, ऐं पोइ बाबा बि उन्हनि जी मदद कंदा आहिनि, है न। त ऐं कई माण्हू सोचते आहिनि कि हा ठीकु आहे, मतिलबु चलो कोई सेवा करणी आहे, मूंखे सेवा मिली आहे बसि, मतिलबु उहो सेवा जी सेवा त करणी आहे न। जीअं न कोई खे लॻंदो आहे न कि हा मूंखे इहो कमु करिणो आहे, मूंखे ड्यूटी मिली आहे, मूंखे इन लाइ एतिरा पैसा मिलंदा, त कई त इन करे कराईंदा आहिनि। त बाबा चवनि था चेक करो, है न। अगरि तव्हांखे सेवा करण जो चांस मिले त तव्हां ड्यूटी प्रमाण कंदव या ख़ुशी सां कंदव। लग्न वारी हर आत्मा जी लग्न लॻाइण जे बिना रही न सघंदी आहे। ड्यूटी वारो पंहिंजो कमु पूरो कंदा, सप्ताह कोर्स कराए वठंदा, योग शिविर बि कराए वठंदा, धारणा शिविर बि कराए वठंदा, मुरली ॿुधाइण ताईं पहुची वेंदा, लेकिन आत्मा जी लग्न लॻे इन जी ज़िमेवारी पंहिंजी न सम्झंदा। मतिलबु कि असांजो उन्हनि खे ज्ञान ॿुधायो, जो योग करायो, उन सां उहा आत्माउनि खे बि प्राप्ति थिए, उहा आत्मायूं बि उन्हनि जो बि बुद्धि योग बाबा सां लॻे, इन्हनि सां उन्हनि खे कोई मतिलबु न हूंदो, है न। असांखे त संकल्प हुजिणो खपे न, भई मूंखे योग कराइण लाइ सॾु कयो आहे, त मां एॾो सुठो बाबा खे यादि करां कि आत्माउनि खे शक्ति मिले, आत्माउनि जा पाप भस्म थी वञनि। मां बाबा जी यादि में एॾी सुठी मुरली ॿुधायां कि हर पॉइंट, हर आत्मा खे उन समय ई धारण थी वञे। ये संकल्प करे पोइ योग कराईंदा करो, मुरली ॿुधाईंदा करो। ईअं न भई पंहिंजो कमु आहे मुरली ॿुधाइण, ॿुधाए छॾियो, हाणे हिननि खे सम्झ में आई न आई, असां छा करूं। त बाबा चवनि था जेका दिलि सां कंदा न, उहो ईअं सोचंदा, ऐं ड्यूटी प्रमाण वारा ज़िमेवारी न सम्झंदा कि उन्हनि खे सम्झ में आयो न आयो, उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो। कोर्स जे मथां कोर्स कराए वठंदा, लेकिन आत्माउनि में फोर्स न भरे सघंदा, छो जो उन्हनि जो संकल्प ई न आहे न, है न। जीअं जॾहिं दादियूं हूंदियूं हुयूं न, त जीअं कुमारियुनि जी ट्रेनिंग हूंदी हुई या कुमारियुनि जी भट्टी, त दादी क्लास कीअं कराईंदी हुई दादियूं, कि मां बाबा जी यादि में एतिरी सुठी क्लास करायां कि ॾाढी सारी कुमारियूं पंहिंजो जीवन बाबा खे समर्पित करे छॾनि, है न। ये मतिलबु प्रैक्टिकल, तव्हांजे अॻियां कोई क्लास कराए थो, लेकिन उन्हनि जे अंदरि संकल्प छा आहे कि मां बाबा जी एॾी सुठी क्लास करायां, बाबा जे बारे में एॾो सुठो ॿुधायां कि आत्मायूं पंहिंजो जीवन बाबा खे ॾेई छॾनि। त ॾाढी सारी कुमारियूं निकिरंदी हुयूं, पोइ उन्हनि में उहो बीज पइजी वेंदो आहे न कि असांखे पंहिंजो इहो जीवन बाबा खे ॾियणो आहे, शिव बाबा खे। त
त पोइ उहो न पूरो पंहिंजो ब्राह्मण जीवन बि ॾाढो सहज निकिरी वेंदो हुयो। त हीअं असां कंहिंखे बि ज्ञान ॾियूं कि असां हिन आत्मा खे एॾो सुठी रीति बाबा जी यादि में बाबा जो परिचय ॾियूं था कि हीअ बि आत्मा बाबा जी थी वञे। इहे असांजे अंदरि संकल्प हुजिणो खपे। हा, सिर्फ़ु ड्यूटी न सम्झो कि असांखे त बसि बाबा जो संदेश ॾियणो आहे बसि। त ईअं सोचो, कोर्स जे मथां संदेश जे मथां ॾेई करे ऐं सोचंदो मां ॾाढी महिनत कई, मां हिननि खे संदेश ॾिनो, लेकिन इहे नियम आहे कि सेवा जी लग्न वारो ई लग्न लॻाए सघंदो। त अंतर सम्झो, इहा मिली हुई प्रॉपर्टी खे वधाइणो आहे। हिन कारण जेतिरो संभालंदा आहियो, जेतिरो वधाईंदा आहियो, ओतिरो नंबर अॻियां वठी वठंदा आहिनि। भाग्य विधाता जे भाग्य सभिनि खे हिकु जहिड़ो बाटियो आहे, लेकिन कोई कमाइण वारो, कोई गमाइण वारो थी वेंदो आहे। कोई त कमाइण वारो थी वेंदो आहे, कोई गवाइण वारो थी वेंदो आहे, ऐं कोई जो होतिरो ई रहंदो आहे। कोई खाई करे ख़तमु करे छॾींदा आहिनि। हिन करे 2 प्रकार जी माला ठहींदी आहे। माला में बि नंबर वार आहिनि। सम्झो नंबर छो ठहियो? बाबा मुरली ॿुधाइण खां पहिरियों चई न भई हिकु ऐं लास्ट में अंतर छा आहे? इहा कि भई केतिरो तव्हां जमा कंदा आहियो, केतिरो तव्हां वधाईंदा आहियो। त बाप दादा त्याग जे भाग्य खे ॾिसनि पिया। त्याग जी बि लीला अपरम अपार आहे, उहो बि ॿुधाईंदासीं कि ॿारनि छा छा त्याग कयो, छा छा मिलियो। अच्छा, अहिड़ा श्रेष्ठ तक़दीरवान, सदा श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ कर्म द्वारा भाग्य जी लकीर वधाईंदा रहण वारा, अहिड़ा श्रेष्ठ तक़दीरवान, सदा श्रेष्ठ संकल्प व श्रेष्ठ कर्म द्वारा भाग्य जी लकीर वधाइण वारा, सच्चा सेवाधारी, सदा सर्वगुण सर्व शक्तियुनि के जीवन में लॻाइण वारा, हर आत्मा के प्रत्यक्ष अर्थात प्राप्ति स्वरूप ठाहिण वारा, अहिड़ा श्रेष्ठ त्यागी, श्रेष्ठ भागी, सदा बाप द्वारा मिले हुए अधिकार के खजाने के संभालण और वधाइण वारा, अहिड़ा धारणा स्वरूप सदा सेवाधारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। पार्टियुनि सां गॾु बाबा ॻाल्हाइनि था। ब्राह्मण सो फ़रिश्तो, इहे लक्ष्य सदा स्मृति में रखो। सभी पंहिंजे खे ब्राह्मण सो फ़रिश्तो सम्झंदा आहियो। हाणे ब्राह्मण खां पोइ फ़रिश्तो ठहिण वारा, पोइ फ़रिश्तो सो देवता ठहींदा। इहे यादि रहंदो आहे। फ़रिश्तो ठहिण था साकारी शरीर वारी हूंदे हुए बि लाइट रूप में रहण। फ़रिश्तो मतिलबु साकारी शरीरधारी हूंदे हुए बि लाइट रूप में रहण था, सदा बुद्धि द्वारा मथां जी स्टेज में रहण। फ़रिश्ते जा पांव धरनी ते न रहंदा आहिनि, मथे कीअं रहंदा? बुद्धि द्वारा। मतिलबु सदा ख़ुदि खे न अव्यक्त वतन वासी सम्झो। सिंपल सी ॻाल्हि आहे। सदा ख़ुदि खे परमधाम निवासी सम्झो, अव्यक्त वतन निवासी सम्झो। जीअं हाणे सम्झो जेका दादियूं विया आहिनि, है न, जेका हाणे एडवांस पार्टी में पार्ट था वॼाइनि, उन्हनि केॾो पुरुषार्थ कयो हूंदो न कि मां फ़रिश्तो आहियां। त हाणे उहो सची में हुन दुनिया में रही करे सेवा थी करनि, सेवा था करनि। त असां हाणे खां ई अगरि तव्हांखे अञा बि बाप दादा सां मिलन मल्हाइणो आहे, रोज़ु हमेशह ई, मतिलबु जॾहिं चाहियो तव्हां हेठि कर्म करो, जॾहिं चाहे बाबा वटि मथे पहुची वञो। मथे पहुचूं छा, असां तुरंत पंहिंजी स्मृति जो स्विच ऑन करूं, बाबा खे चऊं बाबा हीअ ॻाल्हि आहे,
तव्हां बि संदेश वठी सघंदा आहियो। ज़रूरी थोड़ी संदेश ई वञी करे वतन में संदेश वठिजे। तव्हां बि ख़ुदि खे हमेशह फ़रिश्तो सम्झो, मां फ़रिश्तो आहियां, हर ॻाल्हि जेकी बि पुछणी आहे बाबा खां पुछंदा रहो। जीअं पहिरियों साकार में दादियुनि वटि माण्हू वेंदो हुयो पुछणु, है न, मधुबन में वञे, वरी उन्हनि जी ब्राह्मणे खां टाइम वठे, वरी मिलण जो चांस मिले, वरी उन्हनि खां पुछूं, वरी उहो जो चवनि उहो करूं, केॾो टाइम वेस्ट थींदो हुयो। हाणे तव्हां डायरेक्ट मां फ़रिश्तो आहियां, अव्यक्त वतन निवासी आहियां, कि कंहिंखे कहिड़ी दादी सां बि तव्हांखे कुझु बि पुछिणो आहे, तव्हां संकल्प करो, उहो तव्हांखे मदद कंदा। दादी खां पुछणी आहे, बाप दादा खां पुछिणो आहे न। वैसे त शिव बाबा चईंदा आहिनि मूंसां बुद्धि योग लॻाए, लेकिन कई आत्माएं हूंदियूं आहिनि न जो दीदी दादियुनि में अटकी पई आहिनि। हाणे त ॾाॾनि जी दीदी शरीर छॾियईं त अञा ताईं उहो दीदियुनि खे यादि कंदा हूंदा, हा न। त पोइ उन्हनि जी दीदियूं उन्हनि खे हाणे उहो कीअं बाबा कराईंदा हूंदा, उहो त बाबा ई ॼाणनि, हा न। त बाबा चवनि था बुद्धि द्वारा तव्हां मथां जी स्टेज ते रहो। बुद्धि रूपी पांस तां ऊची स्टेज ते रहे, मतिलबु कि असांजी बुद्धि में हुजिणो खपे कि मां फ़रिश्तो आहियां, अव्यक्त वतन निवासी आहियां। जीअं तव्हांजी बुद्धि जी त कमाल आहे न। पहिरियों तव्हां कुंवारा हुयो, हाणे त सम्झो मां शादीशुदा आहियां, मुंहिंजा 2 ॿार आहिनि, 3 आहिनि, 1 आहिनि, मूंखे हिननि जी संभाल करणी आहे। तव्हां बुद्धि सां सम्झो तॾहिं त हलो था न, है न। तव्हांजो मन त चईंदो न न हल पाण हेॾे था हलूं, ईअं था करूं, लेकिन तव्हांजी बुद्धि चईंदी न, हाणे असांजी शादी थी वई आहे, ॿार आहिनि, ऐं हाणे असां, तव्हांजो अगरि मन चए हल असां पहिरियों ईअं था करूं, तव्हां चईंदा न हाणे त मां बाबा जी ठही आहियां, हाणे थोरी खाई सघंदी आहियां। त बुद्धि रूपी बुद्धि में श्रीमत आहे, त श्रीमत रूपी लगाम खे टाइट कयो, तॾहिं त मन ते जीत पाईंदासीं न, है न। त ईअं बुद्धि सां सम्झो कि न मां त फ़रिश्तो आहियां, है न। बुद्धि रूपी पांस दा ऊची स्टेज ते हुजे, अहिड़े फ़रिश्ते ठहो था या ठहींदव। ब्राह्मण त आयो ई, अगरि ब्राह्मण न हुजो त हिते अचण जी छुट्टी बि न मिले, लेकिन ब्राह्मण सां फ़रिश्तेपन जी स्टेज केसि ताईं अपनाई आहे। फ़रिश्ते खे ज्योति जी काया ॾेखारींदा आहिनि, प्रकाश जी काया वारो आहे। जेतिरो पंहिंजे खे प्रकाश स्वरूप आत्मा सम्झंदव, प्रकाशमय त हलंदो फिरंदो अनुभव कंदव। जीअं प्रकाश जी काया वारा फ़रिश्ता ठही करे हलंदा आहिनि न, जेतिरो ख़ुदि खे प्रकाशमय प्रकाश स्वरूप आत्मा सम्झंदव कि मां लाइट जे शरीर वारो आहियां, फ़रिश्तो आहियां, प्रकाशमय त हलंदे फिरंदे अनुभव कंदव। जीअं प्रकाश जो कायो वारो फ़रिश्तो ठही करे हले थो, ये पहिरियों तव्हांखे ख़ुदि खे सम्झणो पवंदो। इन लाइ कुझु न आहे, मतिलबु जॾहिं बि तव्हां हलो था, ईअं अभ्यास करो कि मां लाइट जो शरीर हलां थो। समय त तव्हांखे मिलंदो ई हूंदो, है न। ईअं कोई न चई सघंदो आहे असांखे समय न आहे, बसि अंदरि जी चाह हुजणी खपे। फ़रिश्तो अर्थात पंहिंजी देह भान सां रिश्तो न, देह भान सां रिश्तो टूटणु अर्थात फ़रिश्तो। देह सां न, देह जे भान सां, देह जे भान सां। जी सम्झो तव्हां मुट्ठी बंदि करो त टाइट थी लॻे न, हीअं तव्हां मुट्ठी बंदि करो त ख़ुदि जी ईअं लाइट लाइट लाइट, मतिलबु उहो टाइटनेस असांखे भुलिजणी आहे। बसि ईअं लाइट लाइट लाइट, जीअं न कोई रुई पकड़ंदा आहियूं त केॾी लाइट लॻंदी आहे, हा न। रुई पकड़ंदा आहियूं त लाइट लॻंदी आहे न, ईअं ख़ुदि जे हथनि में जीअं कंदा आहियूं त टाइट थो लॻे न। हाणे ईअं सम्झो कि न इहा लाइट आहे, लाइट आहे, लाइट आहे।
ईअं जॾहिं पेर धरती ते रखंदा आहियूं त थोरी फीलिंग ईंदी आहे, इहा शरीर हड्डी जो आहे, जीअं सम्झो मुंहिंजा लाइट जा पेर आहिनि, जॾहिं पेर सुम्ही पईंदा आहिनि न, पोइ उन समय धरती ते रखो त कहिड़ी फीलिंग ईंदी आहे, करंट जीअं मतिलबु जीअं आहिनि ई न इहे पेर, है न। ईअं तव्हां सम्झो कि मां पेर ईअं खणां थी और लाइट जो पेर आहे, ईअं अभ्यास करो। देह जे भान सां परे रहो, देह सां रिश्तो ख़तमु तॾहिं त हली वेंदव न, लेकिन देह भान सां रिश्तो ख़तमु थी वञे, देह सां रिश्तो ख़तमु थींदो तॾहिं त हली वेंदव, मतिलबु देह जो रिश्तो ख़तमु त असां सभु संबंधनि खे आत्मा आत्मा भाई भाई था सम्झूं, लेकिन ख़ुदि जी शरीर जो भान ख़तमु करण लाइ, ख़ुदि जी शरीर जो भान ख़तमु करण लाइ तव्हांखे अभ्यास करिणो आहे कि मां लाइट जो शरीर आहे। सम्झो कि हाणे तव्हांजा संबंधी उन रीति तव्हां सां उहो मिलन सां उहो पहिरों जीअं थींदो हुयो हाणे न थींदो आहे न, इहे त सभु थी वियो, लेकिन हाणे ख़ुदि जी देह जे भान जो बि छुटे, हुन लाइ फ़रिश्ते जीअं अभ्यास करो। कॾहिं घर में अकेला हुजो या कॾहिं बि तव्हांखे समय मिले, छत ते वॉक करो, घर में ई वॉक करो, हीअं वॉक करो जीअं मां लाइट जो शरीर आहियां ऐं बाप दादा सां गॾु वॉक थो करां, बाबा जी लाइट मुंहिंजे मथां आहे ऐं मां बाप दादा सां गॾु वॉक थी करां, पोइ बाबा सां ॻाल्हियूं करो। उन समय बाबा जे गीत वीत न ॿुधो, या ॿुधणो अथव त ॿुधो, गीत ॿुधी करे वॉक करो या ॻाल्हियूं करे वॉक करो, तव्हांजे मथां आहे। त इहा जीवन ॾाढी प्यारी लॻंदी, पोइ तव्हांखे इहा फ़रिश्तेपन जी जीवन ॾाढी सुठी लॻंदी, पोइ तव्हांखे हेठि अचण जो बि मन न कंदो, हेठि ईंदव कमु कंदव वापसि हली वेंदव, पोइ कोई माया जी आकर्षण न कंदी, त पोइ कोई माया बि असांखे आकर्षित न कंदी। थींदी आहे न कॾहिं कॾहिं कोई आवाज़, कोई संकल्प, कोई चीज़ के न के रूप में असांखे माया आकर्षण कंदी रहंदी आहे, पोइ तव्हांखे उहा आकर्षित न कंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।